नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल बक़रा लेसन नंबर 7 आयत नंबर 39 से 36 टू 39। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अज़ल्लहुमा शैतान फ़अज़ल्लहुमा पोइ वरग़िलायो हुननि ॿिन्ही खे अशैतान शैतान अनहा उन ॻाल्हि तां यानी जंहिं तां अल्लाह ताला मना फ़रमायो त हिन वण जे वेझो न वञिजो न त ज़ालिमनि मां थी वेंदा। फ़अख़रजहुमा पोइ कढाए छॾियो हुननि ॿिन्ही खे मिम्मा उन मां काना हुआ उहे ॿई फ़ीह जंहिंमें वक़ुलना ऐं असां चयो यानी अल्लाह ताला पाण ॾांहुं इशारो करे रहिया आहिनि त अल्लाह ताला फ़रमायो इहबितू लही वञो हेठि बादकुम लिबादिन बाज़ तव्हांजो बाज़ जे लाइ अदुवन दुश्मन आहे यानी तव्हां हिक ॿिए जा दुश्मन आहियो। वलकुम ऐं तव्हांजे लाइ आहे फ़िल अर्दी ज़मीन में मुस्तक़रुं रहण जी जॻह व मताउन ऐं गुज़र जो सामान यानी फ़ाइदो वठणु इलाहीन हिकिड़े वक़्तु मुक़ररु ताईं। फ़तलक़ा पोइ सिखी वरिता आदम अलैहिस्सलाम मिन रब्बिही पंहिंजे रब खां कलिमातिन चंद कलिमात फ़ताब अलैहि पोइ महिरबान थियो हू महिरबान थियो अलैहि उन ते यानी अल्लाह ताला महिरबान थिया हज़रत आदम अलैहिस्सलाम ते। इन्नहू बेशक हू केरु अल्लाह ताला जी तरफ़ आहे त बेशक अल्लाह ताला हुव तव्वाबुर रहीम हू तमामु महिरबान आहे तौबा जो क़बूल करण वारो आहे रहीम निहायत रहम करण वारो आहे। कुल नहबितू असां चयो यानी अल्लाह ताला फ़रमायो इहबितू हेठि लही वञो मिन्हा हिन मां यानी बहिश्त मां जमिया तमामु ताईं सभु जा सभु। फ़इम्मा पोइ जॾहिं बि यातियनकुम अचे तव्हां वटि मिनी मुंहिंजी तरफ़ां हुदन का बि हिदायत फ़मन तबिय पोइ जेको बि पैरवी कंदो हुदाया मुंहिंजी हिदायत जी फला पस न ख़ौफ़न को ख़ौफ़ हूंदो अलैहिम उन्हनि ते वला ऐं न ई हुम उहे यहज़नून ग़मगीन थींदा यानी जेको अल्लाह जो हुकुम मञी रहंदो ज़मीन ते उन जी फ़र्मा बरदारी सां रहंदो उन ते कंहिं क़िस्म जो न ख़ौफ़ हूंदो उन खे न को ग़म हूंदो। वल्लज़ीन रहिया उहे माण्हू कफ़रू जेके इनकार कंदा वकज़बू ऐं झुटलाईंदा बि आयातिना मुंहिंजी आयात खे उलाइक उहे ई हूंदा उ केरु असहाबुन्नार बाहि वारा यानी दोज़खी उहे हूंदा दोज़ख में रहण वारा हुम उहे फ़ीहा उन में ख़ालिदून हमेशा रहंदा। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैका। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।